बांधी लॻ ॻोठ ग़ुलाम मोहम्मद जमाली जे रहवासी एरीगेशन खाते जे रिटायर्ड दारो ख़ैर मोहम्मद जमाली प्रेस क्लब बांधी पहुची वापडा अमले ख़िलाफ़ ताहियो। हिन लाइनमैन रजब ख़ासकेली समेत वापडा मुलाज़िमनि ते चोरी जा इल्ज़ाम लॻाईंदे चयो त असां 40 सालनि खां बिजली इस्तेमालु कंदा पिया अचूं ऐं मुंहिंजे घर जो मीटर लॻल आहे ऐं मां गुज़िरियल महीने बि 1 लख रुपया बिल अदा कयो आहे, पर उन बावजूद बि लाइनमैन रजब ख़ासकेली मुंहिंजी बिजली कटे छॾी आहे ऐं 15 ॾींहंनि खां मूंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ब्लैकमेल करे रहियो आहे ऐं मुंहिंजी बिजली नथो लॻाए ॾिए। हुन SDO वापडा दौड़ ऐं XCN नवाब शाह खां मुतालबो कयो आहे त वापडा अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे मुंहिंजे घर जी बिजली हलराई वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।